जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान की तरफा अॼु असां तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं कि पितृपक्ष में श्राद्ध करण तमामु ज़रूरी आहिनि ऐं 2 अक्टूबर ते सर्वपितृ अमावस आहे। जाने अनजाने अगर कंहिंखां रहिजी वियो आहे पंहिंजे वॾनि जो श्राद्ध करण त उहो 2 अक्टूबर ते सर्वपितृ अमावस जे ॾींहुं उहे श्राद्ध करे सघनि था। कंहिं बि ब्राह्मण खे घुराए करे, न्याणी खे घुराए करे तव्हां उन्हनि जे निमित्त श्राद्ध खाराए सघो था। श्राद्ध भक्ति सां, भाव सां ज़रूरु खारायो वञे, छाकाणि त हिकु दफ़ो असांखे महाराज ईअं सम्झायो हो कि जेको बि तव्हां असांखे खाधो खाराईंदा आहियो उन वक़्तु असांजो पेट भरिजी वेंदो आहे, असांखे ओघरायूं बि अचण लॻंदियूं आहिनि, पर असां जीअं ई ॿिए हंधि श्राद्ध खाइण वेंदा आहियूं असांखे बुख लॻण लॻंदी आहे। इहो करिश्मो इन करे आहे छाकाणि त जेको बि असां खाधो खारायूं था पंहिंजे वॾनि जे निमित्त उहो उन्हनि वटि स्वाद जे रूप में ज़रूरु पहुचे थो ऐं महाराजनि खे वरी बुख लॻे थी ऐं इन करे हू चङनि हंधि श्राद्ध खाई सघंदा आहिनि। ऐं जेके असांजा वॾा आहिनि उन्हनि ई असांखे सभु कुझु ॾिनो आहे त हिकु ॾींहुं उन्हनि जे लाइ छो न पाण श्रद्धा सां उन्हनि खे जेको वणंदो हो उहो ई ठाहिजे, उन्हनि खे श्रद्धा सां खाराइजे, घर जो माहौल सुगंधित करे सघिजे त पंहिंजा वॾा जेके आहिनि पाण खे हमेशह आशीर्वाद ॾेई वेंदा आहिनि। ऐं इहो यादि रखिजो कि पंहिंजा वॾा पाण खे कंहिं न कंहिं रूप में इशारो ज़रूरु ॾींदा आहिनि कि वाकई में ब्राह्मण में उहे ई समायल आहिनि, को न को इशारो ज़रूरु मिलंदो आहे। त तव्हां सभिनि सां वेनिती आहे कि 2 अक्टूबर ते सर्वपितृ अमावस आहे, उन ॾींहुं पंहिंजे पितरनि जो मोकिलाव कजे ऐं संझा जो घर जे ॿाहिरि ॾीया बि ज़रूरु ॿारजनि, जेतिरो थी सघे घर जे वातावरण खे शुद्ध ऐं सुगंधित रखिजे। जय श्री झूलेलाल।